का बि शइ जॾहिं असीं ठाहींदा आहियूं जेकॾहिं उनजी पोइवारी नथा कयूं त पोइ मुंहिंजे ख़्याल में उहा शइ मेंटेन नथी रहे ऐं ख़तमु थी वञे थी। इहो असांजे समाज जो वॾो मसइलो आहे। मसइलनि हिते रोड ठाहींदा, रोड त सुठा ठाहींदा पर उन खां पोइ उनजी मेंटेनेंस ख़तमु, उनजी पोइवारी कंदा ई न। थोरे वक़्त खां पोइ रोड टुटी वेंदा ऐं उहे रोड अहिड़ो मसइलो पैदा कनि था जो अचु वञु कंदड़नि लाइ या जेके डेली बेसिस ते अचनि वञनि था उन लाइ वॾो मसइलो थिए थो। गाॾियूं नथियूं हलनि, ॿिया मसइला थियनि था। पार्क ठाहिनि था, तमामु बहितरीनु ठाहिनि था, पर उन्हनि पार्क जी का पोइवारी न पई थिए ऐं उहे पार्क अॻिते हली उन्हनि जूं बतियूं टुटी थियूं वञनि, लाइटूं ख़तमु थियूं थी वञनि, छॿर ख़तमु थी थी वञे, वॉकिंग ट्रैक्स ख़तमु थी था वञनि ऐं नतीजतन उहे पार्क जेका ख़तमु था थी वञनि छाकाणि त उनजी पोइवारी नथी थिए। अहिड़ी तरह बिल्डिंग्स ठहनि थियूं, सरकारी हुजनि प्राइवेट हुजनि। प्राइवेट में त पोइ बि पोइवारी थिए थी पर सरकारी बिल्डिंग्स जॾहिं ठहनि थियूं त उनजी कंहिं बि क़िस्म जी पोइवारी नथी थिए। मक़सदु इहो आहे त तव्हां जेका बि डेवलपमेंट कयो उनजी मेंटेनेंस ज़रूरु करियो, उनजो स्केड्यूल हुजे, मेंटेनेंस जो स्केड्यूल हुजे त हाणे असां हिनखे कीअं मेंटेन कंदासीं। उहो मंथली हुजे, बाएन्यूअल हुजे, एन्यूअल हुजे, मेंटेनेंस इलाही ज़रूरी आहे। सेम जॾहिं असीं के रिश्ता डेवलप कंदा आहियूं त उन में बि मेंटेनेंस जी तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे। शुरू में त इहे रिश्ता ॾाढा बहितरीनु वे में डेवलप थी वेंदा आहिनि पर अॻिते हली जॾहिं उन्हनि जी मेंटेनेंस न थींदी आहे त उन्हनि रिश्तनि में, उन्हनि रिलेशन्स में ॾूरियूं पैदा थींदियूं आहिनि। माण्हू परे परे थींदा आहिनि, परे परे थी वेंदा आहिनि ऐं हर को पंहिंजे कमनि में बिज़ी थी वेंदो आहे छाकाणि त उन्हनि रिश्तनि जी पोइवारी न थींदी आहे। त मक़सदु इहो आहे त पोइवारी करणु सिखो। जेको बि कमु करियो उनजी मेंटेनेंस हुजे, जेको बि रिश्तो डेवलप करियो उन रिश्ते खे मेंटेन करियो, उन रिश्ते खे जारी रखो, उनजी पोइवारी करियो। उन में जेकॾहिं कोई झोल पैदा थो थिए त उहे झोल ख़तमु करियो, न त उहे रिश्ता बि इन्हनि रोडनि रस्तनि वांगुरु ख़तमु थी वेंदा, उन्हनि में खॾा पइजी वेंदा, टुटी वेंदा। बसि उहे रस्ता त हूंदा पर उहे हलण जे क़ाबिल न हूंदा। इहो ई आहे दोस्तो, रिश्ता ॾाढा अहम हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां उनखे डेवलप कयो था त उन्हनि खे मेंटेन करण बि सिखो, न त डेवलप ई न करियो।